चीज़ें इसके अंदर साल्ट्स वगैरह ऐड किए जाते हैं, तो जो है वो एनिमल की उसकी प्रॉपर उसकी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट, मिनरल रिक्वायरमेंट जो है वो पूरी होगी इससे। लिक करेगा, चाटेगा इसको ना, लिक करेगा, खाएगा नहीं, क्योंकि इसके अंदर सीमेंट डाला हुआ है, 10% तक सीमेंट डाला हुआ है, तो जिससे वो लिक करेगा इसको, बाइट नहीं कर सकेगा। तो सर्दियों के अंदर खासतौर पर विंटर सीजन में जो है ना, इसके अंदर 50% तक शीरा है, तो रैपिड एनर्जी सोर्स, एनर्जी प्रोवाइड करेगा, उसे जो है उसको कोल्ड शॉक जो होता है सर्दी से बचाव करेगा इससे। और हाँ 184 पर 5 kg, ये 5 kg का है फ्लॉक। हाँ ऑल टाइप्स ऑफ एनिमल, सब शीप गोट के लिए, कैटल बफलो के लिए, सब के लिए होता है। ये कंपोजिशन इसके अंदर यूरिया डाली जाती है, शीरा डाला जाता है, राइस पॉलिश डाला जाता है, वीट ब्रांड डाला जाता है, यूरिया का सोल्यूशन बना के डाला जाता है, सीमेंट डलता है, उसके अलावा जो पाउडर होते हैं डिफरेंट इसको बाइंड करने के लिए वो डाले जाते हैं। कब देनी चाहिए ये 24/7 आप उसकी मेंजर जो है एनिमल की जो खुरली है, मेंजर है, उसके अंदर रख देते हैं, तो जानवर जब भी वो खाने के बाद फारग होगा तो इसको लिक करेगा, उसके डाइजेशन प्रॉब्लम भी नहीं होगा, उससे डाइजेशन बेहतर होगी, उसको एनर्जी भी मिलेगी, और ये इस तरह यानी उसकी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट भी पूरी हो जाएगी। राइस रिसर्च सेंटर डोकरी खां आयो आहियां। असां पंहिंजी उतरी जेके आहिनि उहे खणी आहियूं, जेके न्यूली रिलीज़ थियल आहिनि। जी छा ॿुधायां? राइस रिसर्च सेंटर डोकरी डिस्ट्रिक्ट लाड़काणे खां आहे, ऐं असां हे राइस जो उते अदारो आहे, उतां हे जिन्सूं खणी आया आहियूं त पंहिंजे आबादगार खे असां ॿुधायूं त असां हीअ जेके प्योर सीड ठाहियूं था, ऐं तव्हां जेको आहे सो हिन असांखां सीड वठी ऐं प्योर सीड ठाहियो ऐं पंहिंजी क्वांटिटी ऐं पैदावार जी क्वांटिटी वधाए। उनजे लाइ असां डोकरी खां 15 खां 20 जिन्सूं खणी आहियूं, कुझु हे पियूं, कुझु होॾे पोइते पियूं। उन्हनि जो चांवर बि खणी आया आहियूं त भई चांवर कीअं थो थिए, उन सां गॾो गॾु उन्हनि जो मुचो आहे उहो कीअं थो थिए, प्लांट कीअं थो थिए, इहे असांजो प्लांट आहे, इहो कीअं थो थिए, इहो सभु असां हिते पंहिंजे आबादगार पंहिंजे हारनि खे ॾियण जे लाइ हिते आया आहियूं। हिन मेले में कहिड़े क़िस्म जा सैंपल आहिनि असां वटि जेके आहिनि सो ख़ुशबूदार जिन्सूं बि आहिनि ऐं बग़ैर ख़ुशबू वारियूं जिन्सूं बि आहिनि। बग़ैर ख़ुशबू वारियूं जिन्सूं तमामु घणियूं आहिनि, ऐं हीअ जेके आहिनि असां लतीफ़ साईं जे नाले सां लतीफ़ी हिकिड़ी जिन्स कढी आहे, जेका सुगदासी टाइप जी आहे, हिन में ख़ुशबू बि आहे ऐं खाइण जी भली बि आहे। बासमती पंजाब ठाहींदो आहे, असां सुगदासी ठाहींदा आहियूं, छो त सिंध जा माण्हू सुगद जेका बासमती असां न चऊंसि, सुगदासी चवंदासीं। पंजाब में बासमती थींदी आहे, हीअ सुगंध जो हिकिड़ो वणु थींदो आहे, उनजी ख़ुशबू हुजे, असां सुगदासी उन लफ़्ज़ खे चई असां पंहिंजूं जेके जिन्सूं कढंदा आहियूं सुगदासी सां। हिकु एकड़ में तक़रीबन केतिरो बिज? हिन हिकु एकड़ में बिज जेको आहे सो तक़रीबन अधु मण जेको आहे सो फी एकड़ ते बिज आहे, उहो जेको आहे सो ॾिबो आहे ऐं वेसे जी बारी हुजणु खपे। केतिरे महीननि में तयारु थींदो? हे जेको बिज आहे उहो तक़रीबन 25 खां 30 ॾींहंनि जे अंदरि तयारु थींदो आहे। 30 ॾींहंनि खां जेकॾहिं मथे हुनजी डेट्स वधंदियूं, तारीख़ूं वधंदियूं, पाणीअ जी अवेलेबिलिटी न हूंदी या के ॿिए ॿिया सबब हूंदा त पैदावार जेका आहे सा घटाईंदी। अधु मण जी तक़रीबन क़ीमत घणी हुई? अधु मण जी क़ीमत जेका आहे सा हिन वक़्तु गुज़िरियल साल जेका आहे सा 2000 रुपया हुई, ऐं हिन साल जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ सिंध हिन जो सीड मुक़ररु कंदी त पोइ ॿुधाईंदासीं। उहो जेको आहे सो मां सम्झां थो तमामु जल्दी उनजो थी वेंदो। हिकु एकड़ मां पैदावार केतिरी? हिकु एकड़ मां पैदावार जेका आहे सा जेके असांजूं बग़ैर ख़ुशबू वारियूं उन खां 80 खां 85 मण एकड़ अहिड़ियूं जिन्सूं बि आहिनि जेके 80 खां 85 मण, ऐं जेके ख़ुशबूदार हीअ जेका जिन्स आहे 50 खां 55 मण फी एकड़ जेको आहे सो पैदावार ॾिए थी। असां सकरन मां आया आहियूं, मीट रिसर्च सेंटर सकरन मां। कणिक जूं जिन्सूं ते रखियो अथऊं,
ऐं असांजो मक़सदु त असां भाउरनि खे ॿुधायूं ज़मींदार भाउरनि खे त असांजो हीअ कणिक जूं जिन्सूं लॻायो जिन मां असांखे पैदावार बि वधीक मिलंदी ऐं जेके बीमारियुनि खां पाक ऐं साफ़ आहिनि ऐं उन पोखण जो तरीक़ो बि असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं टाइम बि असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त जीअं असांजो ज़मींदार हिन मां वधीक फ़ाइदो हासिलु करे सघे। असांजा हिन वक़्तु असांजे जेको इदारो आहे कणिक जो हेसि ताईं असांजो 11 जिन्सूं ॾेई चुको आहे जॾहिं त कणिक जी नई जिन्स कढण में असांखे 10 खां 12 साल लॻंदा आहिनि। उन जे महिरबानी सां असां जेका TD1 वैरायटी सां लॻाई आहे असांजी सिंध जी अलाह जी महिरबानी सां एतिरी कामयाबु वई आहे कि पंजाब में वधि असांजी वैरायटी जो ॿिज तयारु कयो वञे थो TD1 जो। ऐं जीअं त उते शहबाज़ शरीफ़ कंहिं साल में इफ़्तिताह करायो हो राजनपुर जे DC आहे त उन में बि असांजी TD1 वैरायटी हुई जंहिंजो हुन पंजाब में इफ़्तिताह करायो। असांजूं बेनज़ीर वैरायटी आहे असांजी TD1 आहे इमदाद आहे ख़ासि तौर ते असांजी इमदाद वैरायटी ऐं बेनज़ीर वैरायटी उहे असांजी वैरायटियूं आहिनि जिन खे कॾहिं बि रस नथी लॻी सघे का बि बीमारी नथी लॻी सघे। असां इन करे सिंध जे आबादगारनि खे चवंदा आहियूं त तव्हां सिंध जूं जिन्सूं लॻायो जेके असांजे इदारे जी तरफ़ां तयारु कयलूं आहिनि जिन खे का बि बीमारी लॻी या को बि हुन जे लाइ मसइलो पैदा थियो उन जा ज़िम्मेवार असीं आहियूं। अगरि असीं इन खां अलावा पंजाबी जिन्सूं लॻाईंदा या ॿाहिरियूं बि जिन्सूं आणींदा उन्हनि खे का बि अगरि बीमारी लॻी थी वञे या का बि रस लॻी थी वञे त उन असां रिस्पॉन्सिबल न आहियूं। इन करे असां ख़ासि तौर ते हर ज़मींदार खे असां इहो मशवरो ॾींदा आहियूं ख़ासि तौर ते सिंध वारे खे तव्हां उहे जिन्सूं लॻायो जेके असांजे इदारनि जी तरफ़ां तयारु थियलूं आहिनि असांजे तहक़ीक़ाती दरवाज़े आहिनि टेस्ट थियल आहिनि बीमारियुनि खां चेक थियल आहिनि जेके हर लिहाज़ खां बीमारी खां पाक ऐं साफ़ आहे। असां हिन वक़्तु 11 जिन्सूं पंहिंजूं असां तयारु करे चुका आहियूं जंहिंमें TD1 आहे इमदाद आहे SKD1 आहे महराण आहे अनमोल आहे आबादगार आहे DJ टंडोजाम 83 आहे टोटल 11 जिन्सूं असांजूं आहिनि। TD1 जी ख़ासि केतिरी माना जेकॾहिं एकड़ में केतिरो ॿिज लॻायो? ॿिज तक़रीबन असांजी जॻह रिकमेंडेशन इहा आहे त अगरि असां टाइम ते पोखी करायूं था उन टाइम लाइ असां लाइ 50 किलो ॿिज गंज आहे काफ़ी ॿिज असांजो आहे। अगरि ऐं उन खां अलावा अगरि लेट में असां लॻायूं था त पोइ असां उन में 60 किलो ॿिज जी रिकमेंडेशन कंदा आहियूं। 50 किलो जी क़ीमत हिन साल जेका त प्री बेसिक जेको सीड हूंदो जेके असां पहिरें नंबर ते क्वालिटी जे ब्रीडर सीड जेके असां ॾींदा आहियूं उन जी क़ीमत जेका हिन साल जी 2800 रुपया 50 kg जी। हिकिड़े एकड़ मां अगरि असां टाइम ते पोखी करियूं टाइम ते हुनखे भाण ॾियूं टाइम ते हुनखे पाणी ॾियूं भाण फिक्स ॾियूं जेको असांजी रिकमेंडेशन आहे TD1 लाइ 2 DAP ऐं 4 बोरी यूरिया अगरि असां टाइम ते पोखी कंदासीं असांखे उमेदु आहे त इनशाअल्लाह 70 मन खां मथे वञे पई असांजी TD1। छा आहे त कोशिशि माण्हू इहा करणु असांजो हिसाबु हूंदो पाणी जो कोशिशि असांजी आहे त 6 पाणी घटि में घटि जेको थो कणिक खे ॾिजनि जंहिं 6 पाणी जो थी वियो त जेॾी महिल असां पहिरियों पाणी ॾियूं त पहिरीं असां पोखी करे वञूं था पोखी करण खां पोइ जेको पहिरियों पाणी ॾियूं था तक़रीबन 21 ॾींहंनि खां पोइ ॾियूं उन खां हर 21 ॾींहं असां हुनखे पाणी बि ॾियूं पाणी सां गॾु यूरिया बि ॾियूं आख़िरी जेॾी महिल असांजो संग तयारु थी वञे त पोइ हुनखे यूरिया ॾियण जी का ज़रूरत कान्हे अगरि हुनखे यूरिया ॾींदासीं असांजी ज़ाय थी वञे असांखे कंहिं बि कम जी न आहे। अहिड़ी जॻह ते पाणी जी खोट आहे उते पाणी हिकिड़े बारे में नथी अचे त उन जे बारे में असां त उहे चऊं त तव्हां उहे जिन्सूं लॻायो जिते पाणी घटि आहे या असां SKD1 आहे SKD1 असांजी 3 पाणनि ते फर्स्ट क्लास तयारु थियो वञे थी ऐं जेके असांजूं वैरायटियूं वधीक पाणी जी ज़रूरत उहे वैरायटियूं उते न लॻायो जिन में पाणी जी खोट उते लॻायो। उन खां अलावा ॿियो तरीक़ो इहो आहे त खोट जे लाइ असां हिकिड़े हिन वक़्तु जेका रजिस्टरिंग कई आहे खिरे ते कणिक जी पोख अगरि खिरे ते कणिक जी पोख उन में पाणी तमामु घटि थो खपे जंहिंमें 50% पाणी जी बचति उन खां 10 खां 15% असांजी जेको पैदावार में असांखे इज़ाफ़ो आहे उन में असांखे का बि चुंगी हणी न आहे खिरे ते असांखे सिर्फ़ु इहो आहे आम जेको जीअं असां कणिक जी पोखी कंदा आहियूं ॿिज भाण ॿई छटे सन्नू खिरियो जेको बसर वारो आहे उन ते खिरिया कढंदा ईंदासीं त असांजो भाण ऐं ॿिज ॿई खिरे ते अची वेंदा जेॾी महिल ॿई खिरे ते अची वेंदा कोशिशि उन में इहा कनि पाणी जेको आहे पहिरियों जेको पाणी ॾियणो आहे असांखे खिरे ते उहो एतिरो सन्नू ॾियणो आहे त जीअं असांखे खिरिया न ॿुॾनि अगरि असांखे खिरियो ॿुॾो असांजी कणिक जेका न निकिरंदी छो त कणिक खे सिर्फ़ु रेज जी ज़रूरत आहे कणिक खे पाणी घटि जी ज़रूरत आहे पहिरीं पोखी निकिरण खां पोइ असां हुनखे आराम सां जेको आहे जे कलराटी ज़िम्मेवारी हूंदी उन जे लाइ असां वटि वैरायटियूं आहिनि जीअं असां ख़ासि करे असां वटि बेनज़ीर आहे असांजी कलराटी ज़मीन तमामु सुठे नमूने सां असांजी यील्ड ॾिए थी ऐं बेनज़ीर में वॾी ख़ुशियत इहा आहे त हुन में असांखे भाण बि तमामु घटि खपे
ऐं जॾहिं भाण बि घटि ॿिज बि असांखे उन में घटि खपे ऐं उनखे असांखे 2.5 बोरियुनि खां वधीक असांखे उनखे यूरिया ॾियणी न आहे। अगरि 2.5 बोरियुनि खां वधीक असां उनखे यूरिया ॾियूं था त उहा असांजी कणिक जेका किरियो थी पए। इन करे कोशिशि इहा कजे त उनखे भाण यूरिया घटि ॾिजे ऐं उन खां पोइ जेको ॿिज बि घटि इस्तेमालु कजे। जेतिरो ॿिज असांजी टेस्ट थियल आहे त 40 किलो बि अगरि असां मेहनत जो ॿिज ॾियूं था त उन ते बि असांखे तमामु सुठी पैदावार मिली आहे। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.